नाज़रीन बुलेटिन जे आगाज़ में अवां खे ॿुधायूं ऑस्ट्रेलिया जो लेजेंड स्पिनर शेन वॉर्न 52 सालनि जी ॼमार में लाॾाणो करे वियो। ऑस्ट्रेलवी मीडिया मूजिबि शेन वॉर्न थाईलैंड में दिलि जो दौरो पवण करे दम ॾिनो आहे। अवां खे ॿुधायूं पिया नाज़रीन ऑस्ट्रेलवी लेजेंड स्पिनर शेन वॉर्न लाॾाणो करे वियो आहे। शेन वॉर्न 1992 खां साल 2007 ताईं ऑस्ट्रेलवी टीम जी नुमाइंदगी कई ऐं उन 145 टेस्ट मैचेस में 708 ऐं 194 वनडे मैचेस में 293 विकेट्स वरितियूं आहिनि। ऑस्ट्रेलिया जो लेजेंड स्पिनर शेन वॉर्न 52 सालनि जी ॼमार में लाॾाणो करे वियो आहे। इन हवाले सां ऑस्ट्रेलवी मीडिया ॼाणायो आहे त शेन वॉर्न थाईलैंड में दिलि जो दौरो पवण करे दम ॾिनो आहे। शेन वॉर्न 1992 खां साल 2007 ताईं ऑस्ट्रेलवी टीम जी नुमाइंदगी कई ऐं उन 145 टेस्ट मैचेस में 708 ऐं 194 वनडे मैचेस में 293 विकेट्स वरितियूं।